अफ़सोसनाक ख़बर है सखर मां अवां सां शेयर कयूं पिया। तमाचाणी थाणे जी हद ॻोठ गेलो में शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में वण कटण तां झेड़ो थियो आहे, जंहिंमें 6 ॼणा मारिजी विया। औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मारिजी वियलनि में ग़ुलाम अकबर, ग़ुलाम मोहम्मद, मोहम्मद परवेज़ ऐं अवेज़ शेख शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां आवाज़ जो रिपोर्टर शाहिद चनो असां सां मौजूदु आहे। शाहिद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही तमाचाणी थाने जी हद ॻोठ गेलू में शेख बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। वण जी वादी तां शेख बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान फायरिंग के नतीजे में 6 ॼणा क़तल थी विया आहिनि, जॾहिं त हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे सखर जी सिविल अस्पताल हिन वक़्तु मुंतक़िल कयो वियो आहे। फ़ौतुनि में मां तव्हांखे ॿुधायां त ग़ुलाम अकबर शेख, ग़ुलाम मोहम्मद शेख, मोहम्मद परवेज़ शेख ऐं आवेज़ शेख समेत हिकु ॼणो ॿियो जेको शामिल आहे, उहो हिन वक़्तु भई हुनजो लाश सखर जी सिविल अस्पताल न मुंतक़िल थियो आहे। जॾहिं त हिकु औरत सख़्तु ज़ख़्मी थी आहे, जंहिंजो नालो नसरीन आहे, उहा बि सखर सिविल अस्पताल मुंतक़िल कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे पंहिंजे हुन में वठी करे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ऐं हिन वक़्तु सखर सिविल अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे, जॾहिं त पुलिस जी वॾा अटाला जेके आहिनि उहे हिते सिविल अस्पताल जेके आहिनि उहे पहुची विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त ॿिए तरफ़ इलाइक़े में शिफ्टाण सबबु ख़ौफ़ ऐं हिरास वारो माहौल छाइजी वियो आहे। एसएसपी सखर सिगार मलक पुलिस जी अटालनि सां वाक़े वारे हंधि जेको आहे उहो पहुची वियो आहे। ॿुधायो पियो वञे त धुरियूं पाण में वेझा जेके आहिनि उहे माइट आहिनि। जंहिं धुर जा माण्हू क़तल कया विया आहिनि, हुन धुर जो तालुक़ सखर जे कुरेशी ॻोठ सां आहे, जॾहिं त ॿी धुर तमाचाणी थाणे जे हद ॻोठ गेलू सां आहे, जिते ही वाक़ियो पेश थियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त वण जी वाढी तां ही झेड़ो थियो आहे। तफ़सील खां आगाह करण जे लाइ।